औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माहिया मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 15 मार्च 2025 जो ॾींहुं आहे। अॼु असांजो मौज़ू आहे सिकी लधो कलोड़े जो शजरो। कलोड़ा क़ौम जो कबीलो जेको वाहण में राश पज़ीर आहे, उनजो शजर नसब बयानु कजे थो। हीउ कबीलो ज़िले राणीपुर मां लॾे अची करे हिते रहाइश इख्तियार कई हुई। सिकी लधे खे 2 पुट आहिनि, उमर, मुराद। उमर खे हिकु पुटु आहे, उस्मान। मुराद खे 2 पुट आहिनि, सिकी लधो, महर अली। उस्मान खे 3 पुट आहिनि, दुरममन, उमर, बख्शल। सिकी लधे खे 3 पुट आहिनि, अब्दुल करीम, अल्लाह ॾिनो, नसरुल्लाह। महर अलीअ खे 2 पुट आहिनि, मुराद उर्फ छुटल, सिद्दीक़। उमर खे हिकु पुटु आहे, मोहम्मद। बख्शल खे 3 पुट आहिनि, उस्मान उर्फ गुलाम शबीर, नज़ीर अली, वज़ीर अली उर्फ फौजी। अब्दुल करीम उर्फ अब्दुल खे 2 पुट आहिनि, मोहम्मद हसन, अब्दुल हकीम। मुराद अलीअ खे 3 पुट आहिनि, दीदार अली, ख़ादिम अली, गुलण उर्फ अकन। सिद्दीक़ खे हिकु पुटु आहे, कुर्बान। मोहम्मद खे 2 पुट आहिनि, उमर, दुरममन। उस्मान उर्फ गुलाम शबीर खे 3 पुट आहिनि, बख्शल, नसीर, बशीर अली। नज़ीर अलीअ खे हिकु पुटु आहे, वज़ीर अली। मोहम्मद हसन खे हिकु पुटु आहे, अब्दुल कादिर उर्फ अली। अब्दुल हकीम खे 2 पुट आहिनि, अब्दुल रहीम, अकबर अली। दीदार अली खे हिकु पुटु आहे, मुराद उर्फ मोमिन अली। ख़ादिम हुसैन खे 4 पुट आहिनि, महर अली, मंज़ूर अली, आकाश अली, मंसूर अली। गुलण उर्फ अकन खे हिकु पुटु आहे, हसनैन रज़ा। कुर्बान खे 5 पुट आहिनि, बिलावल अली, सदाम हुसैन, मुरीद अब्बास, सिद्दीक़, दरबान अली। अब्दुल कादिर खे 3 पुट आहिनि, अब्दुल करीम उर्फ सजाद अली, अल्लाह ॾिनो उर्फ सलीम, नबी बख्श। अकबर अलीअ खे हिकु पुटु आहे, अब्दुल हकीम। मुराद अली उर्फ मोमिन अलीअ खे 3 पुट आहिनि, मोहम्मद अली, महमूद अली, मदनी। महर अलीअ खे हिकु पुटु आहे, अब्दुल नबी। सदाम हुसैन खे 2 पुट आहिनि, वारिस अली, आज़ादार। अल्लाह ॾिनो उर्फ सलीम खे हिकु पुटु आहे, अब्दुल कादिर उर्फ अलीम। जज़ाकल्लाह।